अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काज़ी में भली कार आवा यासिर अहमद स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु इमरान ख़ान साहब जेको आहे उहो अरशद शरीफ़ जर्नलिस्ट जेके आहिनि उन्हनि जी शहादत ते इमरान ख़ान साहब क्लियर ॻाल्हि कई त मूंखे इतला हुया त हुनखे मारण जी जेको आहे उहो क़त्ल करण जी साज़िश आहे ऐं जहिड़े नमूने मुंहिंजी साज़िश कई वई 4 ॼणनि बंदि कमरे में वेही करे पोइ हुननि खे मां सलाह ॾिनी त तूं हितां मुल्क मां हली वञ। पोइ हुननि जो दुबई ते प्रेशर आयो, उहो हुतां केन्या वियो। चई मूंखे ख़बर आहे त इहे टारगेट किलिंग आहे ऐं इन्हनि जेको आहे हिनखे मारण जी कोशिशि मारायो आहे कोशिशि त न मारायो आहे। ठीकु आहे, हाणे इमरान ख़ान साहब पक सां चवनि था त हीउ टारगेट किलिंग आहे, मतिलबु हीउ को एक्सीडेंट न आहे, को इतफ़ाक़ी मामिलो न आहे। इमरान ख़ान यकीन सां चए पियो, पंहिंजी मालूमात जे आधार ते चए पियो त हीउ टारगेट किलिंग आहे। इमरान ख़ान साहब चए पियो। उहे नैरोबी ऐं कीनिया जी पुलिस या साउथ अफ्रीका हिन पासे इहो पुलिस इहो आम जाम कंदी आहे, पैसा वठी माण्हू मारणु। असां वटि ॿिए क़िस्म जा फुल फ्राए थींदा आहिनि, उते ई थींदो आहे मुखालफ़नि खे माराए छॾियो, साफ़ियुनि खे माराए छॾियो। सो उते का ही नई ॻाल्हि न आहे। हाणे सो उते अगरि पुलिस इहो कमु कयो आहे, छाकाणि त ॻाल्हि ई बशकिरी लॻे थी त हू उन गाॾी खे रोकण लाइ फायर थिया। भई रोकण लाइ फायर तव्हां ड्राइवर ते कंदो या तव्हां पैसेंजर सीट वारे ते कंदो, ऐं उनखे क्लोज़ रेंज गोली लॻल आहे सफ़ा वेझे खां। सो सॼो उहो त सॼो ड्रामो लॻे पियो। असां वारी पुलिस खां वियल आहे कीनिया जी पुलिस, एॾो नॉनसेंस ड्रामो कयो अथनि। सो इमरान ख़ान साहब खे पक आहे, पर पाण खे पक न आहे। पाण ते हिकिड़े स्पेकुलेट करे सघूं था ऐं जेको पंहिंजा जर्नलिस्टिक असांजा ख़दशा हुजनि था उहे ज़ाहिर करे सघूं था। पर इमरान ख़ान साहब खे पक आहे। इमरान ख़ान साहब खे पक कीअं आहे, छाकाणि हुन वटि का मालूमात आहे त हीउ टारगेट किलिंग आहे। ऐं चए थो उन्होंने मरवाया, इन्होंने मरवाया। हाणे इन्हो अलाए केरु आहिनि, बहरहाल इन्होंने मरवाया। सो हाणे सुवाल इहो पैदा थिए थो त अगरि सुभाणे का अरशद शरीफ़ ते को इंक्वायरी कमेटी ठहे थी पाकिस्तान जे अंदरि, ठही वई आहे जुडिशल कमीशन साहब, त पोइ इमरान ख़ान साहब खे उन जुडिशल कमीशन खे या जेको जांच टीम हुजे थी उनखे पोइ इमरान ख़ान साहब खे इहो वञी ॿुधाइणु खपे त कहिड़ी कहिड़ी साबितियूं साबिती न ॻाल्हि करणु खपे त हू इहो जेका साबिती सां चए पियो त हिन जी टारगेट किलिंग थी आहे त हुन वटि मालूमात छा आहिनि, त जीअं जांच कमीशन इमरान ख़ान जे बयान जे आधार ते वधीक पुख़्ती जांच करे उहे जेके असुलु किरदार आहिनि उनखे साम्हूं आणे सघे। ॾिसो, आउं इमरान ख़ान साहब सां इन ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ु कयां थो जॾहिं चवनि था त नाला नथा खणनि। हाणे इट्स हाई टाइम, जी हा, अगरि इमरान ख़ान खे ख़बर आहे त अरशद शरीफ़ जे क़त्ल में केरु मुलविस आहे, टारगेट किलिंग जो सुपारी जंहिंखे पाण चवंदा आहियूं आम ज़बान में, त सुपारी कंहिं ॾिनी अरशद शरीफ़ जी, कीनिया जी पुलिस खे सुपारी कंहिं ॾिनी अरशद शरीफ़ जी। अगरि इमरान ख़ान खे ख़बर आहे त नालो छो नथो खणे? अॻु में बि उन्होंने इन्होंने अलफ़ बे ते चए थो। हाणे हिकिड़ो माण्हू मरी वियो, जी हा, तव्हां अञा बि नाला नथा खणो त पोइ कॾहिं खणंदो? चलो असांजे साम्हूं मीडिया जे साम्हूं नथा खणो, घटि में घटि हुन जांच टीम जे ख़िलाफ़ु करियो। ऐं अगरि ख़ान साहब नथो खणे उहो जा नाला ऐं हू जेको आहे पंहिंजी जेके हुन वटि पकी पुख़्ती इंफॉर्मेशन आहे उहो शेयर नथो करे, त पोइ लीगल कोर्स में बि ॻाल्हि इहा आहे त तव्हां जॾहिं हिकिड़े इंसाफ़ जी राह में रुकावट पैदा कयो था बाय नॉट कोऑपरेटिंग, त पोइ कंसीलमेंट ऑफ फैक्ट्स अची वञे थो त तव्हांखे हिकिड़ी हक़ीक़तनि जी ॼाण आहे ऐं तव्हां न पिया ॿुधायो, जी हा, त माना हुन मरहूम सां या शहीद सां इंसाफ़ थींदो ई कोन। अगरि तव्हांखे पुख़्ती इंफॉर्मेशन आहे, आई थिंक इमरान ख़ान साहब खे ॿुधाइणु खपे। क़ौम खे नथा ॿुधाइणु चाहिनि फॉर एनी रीज़न, जबकि जॾहिं का रीज़न छा आहे? हिकिड़े माण्हू खे मारे छॾियूं, अगरि टारगेट किलिंग थियल आहे, साफ़ी हो या अलिफ़ हो या बे हो, हिकिड़े माण्हू खे अगरि टारगेट किलिंग करे मारियो वियो आहे बकौल ख़ान साहब जे, त साम्हूं अचणु खपे। ऐं ज़ाहिर आहे जिन्हनि हिते प्रेशर विधो उहे ई हुते बि पोयां हूंदसि। ॾिसो न, या त मतिलबु मूंखे ख़बर न आहे केरु हुआ, लेकिन इहा ॻाल्हि मूं कल्ह बि तव्हां सां शेयर कई पई त ॾिसो ॻाल्हि इहा आहे त कीनिया पुलिस खे सुपारी जा पैसा कंहिं ॾिना न ॾिना उहो त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन इहा ॻाल्हि त तय आहे त अरशद जेको पंहिंजो अरशद शरीफ़ जेको आहे उहो कीनिया घुमणु न वियल हो। जी हा, हू हितां भॻो हो, ख़ुदि साख़्ता जलावतनी में वियो, दुबई वियो, दुबई जी हुकूमत ते प्रेशर आयो, UAE जी हुकूमत ते, उतां भॻो कीनिया हलियो वियो। त पेरा खणबा त ॻाल्हि किथां खुटंदी? अगरि पाण सोली सिंधी में जॾहिं पेरा खणंदा आहियूं चोरी जा या कंहिं बि ॾोह जा, त पेरा त इतां खणबा न, जिथां ॻाल्हि मुंड खां शुरू कबी न, त भई पाकिस्तान में कंहिं हुन ते
प्रेशर विधो या धमकियूं ॾिनियूं, केरु हुआ उहे? केरु हुनखे धमकियूं ॾेई रहियो? इमरान ख़ान बि चए थो त हुनखे ईअं नामालूम नंबरनि तां कॉल्स आयूं पियूं, प्रेशर, केरु हुआ? त पहिरें त भले पोइ हुननि सुपारी कीनी वारनि खे ॾिनी या ॿियनि खे ॾिनी, लेकिन ॻाल्हि त हितां शुरू थींदी, हितां वियो छो? जी हा, भॻो छो? जी हा, हुनखे भॼाइण में केरु हुआ? जी हा, इहा ॻाल्हि पाण हुन कई पई। सुठो थियो मूं DGISPR खे ॿुधो पियो, यस, फ़ौजी तर्जुमान, त उहो बि इहा ॻाल्हि करे पियो त हिकिड़ो प्रोफेशनल सहाफ़ी हो, त इहो जांच थियणु खपे शफ़ाफ़ नमूने त हितां हुनखे कंहिं प्रेशराइज़ कयो। ऐं पोइ फ़ौजी तर्जुमान इहो बि चयो त इहो बि ॾिसणु खपे त हुनजे मरण सां कंहिंखे फ़ाइदो थियो आहे। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त अर्शद शरीफ़ हिकिड़ो सहाफ़ी हो, घणो वोकल हो, घणो ॻाल्हाईंदो हो, प्रो इमरान ख़ान हो, ॻाल्हि में कोई शक न आहे। अगेंस्ट फ्यू पीपल, अगेंस्ट एवरीबडी एंड एनीबडी हू वॉज अगेंस्ट इमरान ख़ान। हू इमरान ख़ान सां गॾु हो ऐं बाक़ी समूरनि उन्हनि जे ख़िलाफ़ु हो जेके इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु हुआ। ईअं सिचुएशन सिफ़ बंदी त ईअं थियल हुई। सो जेको अर्शद शरीफ़ जो मामिलो आहे त हुनजी ज़बाबंदी मां, हुनखे ख़ामोश करण मां कंहिंखे फ़ाइदो थियो? इहो जेको फ़ौजी तर्जुमान बि सवाल उथारियो आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त उहो उन्हनि सभिनी खे थियो हूंदो फ़ाइदो, चाहे हू मुलविस आहिनि या न आहिनि। जेको अर्शद जेको ॻाल्हि करे पियो, हू प्रो इमरान करे पियो त इमरान जे जेके इहो न पिया ॿुधणु चाहिनि। ॾिसो, आउं नथो चाहियां त हू मुलविस हूंदा, आउं चाहियां थो फ़ाइदो त थिए थो न। ऐं पाकिस्तान में ज़ुबाबंदी करण जो शौक़ु मुख़्तलिफ़ दुहिरियुनि खे मुख़्तलिफ़ अदवार में रहियो आहे। अगरि आउं तव्हांजे ख़िलाफ़ु ॻाल्हायां पियो त 4 माण्हू भले ख़ुशि थियनि, तव्हांखे त न वणंदो हूंदुसि। जी हा, ऐं अगरि या हुन 4 माण्हुनि जे ख़िलाफ़ु आहियां ऐं तव्हांखे वणंदो हूंदुसि। सो ज़बाबंदी जो त असां वटि शौक़ु पुराणो आहे। ऐं पावर हज़म करण बि ॾुखियो आहे। कॉलर सां गॾु अकील अहमद बुगियो कैनशा मां। जी बुगियो साहब, छा चवणु चाहींदा? वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। यासिर साहब, छा हाल आहे? ख़ैर जी बिल्कुलु साईं। तव्हांजो मौज़ू त पियो थो हले अर्शद शरीफ़ ते, पर हाणे असांजो बोर्ड मुतासिर आहियूं ख़ैरपुर नाथन शाह जा। जी साईं। असांजे ख़ैरपुर नाथन शाह बुगिया मौल आहे, उते थी आहे बरसां धणी बख़्श बुगियो। जी साईं। इहे बि 5 खां 6 ॻोठ आहिनि। ठीकु आहे साईं। बुगियो साहिबु, तव्हांजी लाइन कटिजी वई। इहो 8-10 दफ़ा बुगियो साहिबु चई चुको आहे। अलाए दादू असांखे यादि थी वियो आहे, दादू इंतिज़ामिया अञा कनि नथी, त जूं ई नथी सुरे। बिल्कुलु मुतासिरीन अञा लखे माण्हू दरबदर आहिनि। उहा ॻाल्हि ॼण ग़ाइबी थी वई आहे। माण्हुनि जे सहार लॻणु खपे साईं, इंतिज़ामिया खे पंहिंजो कमु करणु खपे। अच्छा, जेके जीअं जीअं तव्हां ॻाल्हि कई त हाणे फ़ाइदो, पर हिकिड़ो इहो बि त ॾिसजे न त हिन अक्सर बेशितर कुझु छोजो अर्शद शरीफ़ साहिबु मतिलबु डेथ त थी वई, उनखां पोइ हाणे इमरान ख़ान साहिबु जीअं तव्हां ॻाल्हि कई, इमरान ख़ान साहिबु नाला नथा खणनि, नथा कनि, त इमरान ख़ान साहिबु उनखे पंहिंजे पॉलिटिकल कैंपेन लाइ त इस्तेमालु करे था वञनि वरी। साईं बिल्कुलु। ॾिसो, हर पार्टी खे, हर लीडर खे शहीद त खपनि। मुख़्तलिफ़ क़िस्म जा शहीद, के जहिड़ा शहीद हुजनि था, को वीचारा वाक़ई में शहीद थी वञनि था, दुनिया मां हलिया वञनि था। सो ही PTI लाइ हिकिड़ो शहीद आहे। लेकिन जॾहिं इमरान ख़ान, मूं हिन नुक़्ते ते उहे भले उनखे ॻाल्हाए आहे, उन ते इहा ॻाल्हि न कयां त हू चया त नई जांच होनी चाहिए, ये होना चाहिए, वो होना चाहिए, इंसाफ़ होना चाहिए, ये होना, ठीकु आहे। पर जॾहिं पकी पुख़्ती ॻाल्हि ख़ान साहिबु करे थो त उनखे पक आहे टारगेट किलिंग थी आहे, त मतिलबु त पोइ हुनखे उहा ॻाल्हि खोलणु खपे जीअं हुनजा कातिल जेके आहिनि उहे निर्वार थी सघनि। जी हा। कॉलर सां गॾु मीर ख़ादिम रज़ा टालपुर पिरकोट मां। जी टालपुर साहिबु, छा चवणु चाहींदा? साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। साईं अर्ज़ु इहो त अब्बास ॿुधो पियो थिए, पंहिंजो कल्ह खां वठी इहो ई हार्ड मौज़ू आहे जेको आहे पूरी मीडिया ते, पूरे पंहिंजो इंटरनेशनल मीडिया ते हर हंधि इहा ई ॻाल्हि पई हले। त सम्झ में इहा पई अचे त अर्शद शरीफ़ साईं सिर्फ़ु प्रो इमरान कोन हुयो। पहिरें ॾींहंनि में जेके हुकूमत आई, गवर्नमेंट हुई, त असां ॿुधंदा हुआसीं त अर्शद शरीफ़ इमरान ख़ान जे सभिनी लीडरनि जूं बि जेके बि पोल हूंदा सभिनी खां पधिरा कंदो हो, इन्वेस्टिगेटिव हो। ज़ुल्फी बुखारी हुजे या साईं चवां पियो जो गिल साहब हुजे, ॿिया 3 उन्हनि जे बारे में बि वॾियूं स्टोरियूं जेको आहे सो अर्शद शरीफ़ जूं ॿुधियूंसीं। असां हमेशह उनखे ॾिठोसीं त प्रो पाकिस्तान हुयो, प्रो इमरान ख़ान या प्रो नवाज़ शरीफ़ या ॿियो कोन हो, सिर्फ़ु करप्शन जे गॾु पाकिस्तान जी ॻाल्हि घणी कंदो हो। जो हुनजो फैमिली जेका हुई, फौजी फैमिली ही, फौज सां तालुक़ु रखंदी, इन करे घणो असां हुनखे
मुल्क सां ई प्यार कंदे ॾिठोसीं, मुल्क जे ख़िलाफ़ जेको हूंदो उन जो ई प्रो हुयो जेको आहे। हाणे जेका सम्झ में थी अचे साईं हिन ते सिंध में पर मां सम्झां थो ॿिनि सूबनि में हुन ते केस दाख़िल कया विया, गिल साहिब ते ऐं साईं खे चवां पंहिंजो घुमन साहिब ते ऐं पंहिंजो अरशद शरीफ़ ते, इन्हनि टिनि माण्हुनि ते पंहिंजो मुल्क जी दुश्मनी जा केस दाख़िल कया विया, गद्दारी जा केस दाख़िल कया विया। के माण्हू त हुनजे पोयां हुया साईं जो मुल्क छॾे वियो, ज़ाहिर आहे पोइ गिल साहिब खे नगो करे पंहिंजो ॾिसो था त हुन ते तशदुद कयो वियो। इहे त ॾाढा मुड़ुस आहिनि नी साईं, ॾाढनि मुड़ुसनि जा नाला केरु थो खणी सघे, इमरान ख़ान हुजे, नवाज़ शरीफ़ हुजे, शहबाज़ शरीफ़ हुजे, हर को परदे पोयों ॻाल्हि थो करे पियो। ऐं उन खां पोइ दुबई वियो, दुबई मां कटरायूं साईं, लंडन वियो, लंडन मां हलियो वियो जेको आहे थो, किथे रहियो कीनिया, किथे वञी रहियो जेको आहे थो। हिकिड़े माण्हू खे मथे में गोली हई वई आहे, सम्झ में त ॿार खे बि अचे थी त टारगेट किलिंग आहे जेको आहे। सो मां त मूंखे इहो ई सम्झंदुसि त जेको आहे सो कुझु त उहा त हुयूं अहिड़ियूं ताक़तवर जेके हिन जे पोयां हुयूं, आख़िर हुनखे अंजाम ताईं पहुचायूं जेको आहे, जेके हिन वक़्तु ख़ुशीअ में आहिनि शायदि, जेके अहिड़ा ट्विटर ते ट्वीट था अचनि जेको सम्झ में नथो अचे त कंहिंजे मौत ते बि ईअं ख़ुशि थिबो आहे। ठीकु आहे साईं। मीर साहिब हाणे आउं तव्हां सां हिन ॻाल्हि ते बहस नथो कयां त हू प्रो इमरान हो या न हो, इहो तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू आहे। इतफ़ाक़ सां जर्नलिज़म जी शइ टके पैसे जी मूंखे ॼाण आहे, ऐं हू बिल्कुलु जीअं ॿिया नाला नथो खणा, सफ़ा सियासी कारकुन न हो, छाकाणि त हुनजी ओरिएंटेशन प्रिंट मीडिया मां हुई ऐं हिकिड़ो मतिलबु हू डॉक्यूमेंट्स ऐं हुननि सां ॻाल्हि कंदो हो। लेकिन ॻाल्हि इहा आहे त इहो चवणु त मतिलबु साईं ऑब्जेक्टिव जर्नलिस्ट हुआ, अलाह मग़फ़रत करे शहीद जी रूह खे, ऐं मुंहिंजो जर्नलिस्ट हो, असांजो भाउ। लेकिन ॻाल्हि इहा आहे त जेका ॻाल्हि आहे उहा आहे, मतिलबु हाणे हिनखे ऐं हिन सां को हुनजी जेका मौत आहे उहा जस्टिफाई नथी थी वञे, उनजी टारगेट किलिंग या जेका बि आहे उहो जस्टिफाई नथी थी वञे। लेकिन बहरहाल उहो साईं जो पॉइंट ऑफ व्यू आहे। बाक़ी इहो चवणु त साईं मुल्क सां वफ़ादार, त मीर साहिब मुल्क सां वफ़ादार तव्हां बि आहियो, आऊं बि आहियूं, सभु आहियूं। ऐं जेके पार्टियूं बि आहिनि जेके जिन्हनि ते इल्ज़ाम आहे त चोरी कनि थियूं, हू बि चवनि था असीं मुल्क सां वफ़ादार आहियूं। मुल्क सां वफ़ादारी हिकिड़ी वरी सर्टिफिकेट केरु जारी करे, ऐं इहो ठपो ऐं केरु जारी लॻाए ॾिए त हीउ पको असली वारो आहे, हीउ थोरो नकली आहे, थोरो कमज़ोर, इहो त वरी अलॻि बहस थी वेंदी। इहो पाण खे त करणी न खपे। सिंध त हिन नाले ते सिंध ऐं बलूचिस्तान त जाम पादर खाधा आहिनि त असांखे सर्टिफिकेट असली कोन्हे, असां वटि सचो नकल कोन्हे, इहे पाण फतवा जारी न कयूं त बहितर आहे। बाक़ी ॻाल्हि जेका आहे त ठीकु ॻाल्हि आहे, मतिलबु अगरि परदे जे पोयां ईअं अगरि माण्हू मार्जंदा रहनि, हुनजा पंहिंजा साथी, हुनजा पंहिंजा हम ख़्याल, ऐं हू जेको आहे एतिरी हिमत न करे, मर्ज़ी आहे ख़ान साहिब जी, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त शयुनि खे ऐं अगरि ॾिसो, पर शायदि ख़ान साहिब बि इन करे नथो करे सघे, हिकिड़ो समझदारी जो ऐं क़ानूनी नुक़्तो शायदि ख़ान साहिब जी ज़मीन में बि ईंदो हूंदो त अगरि आउं नाला खणी चाहियां थो त आउं साबित कीअं कंदुसि। एग्ज़ैक्टली, हाउ वुड आई प्रूव। जी हा, ठीकु आहे। जीअं हू 4 माण्हुनि जी मीटिंग लाइ पंहिंजे लाइ चए थो, हू साबित कीअं करे सघंदो। मोहतरमा शहीद पंहिंजे लाइ चयो त भला 4 या 5 नाला हुन ख़त लिखिया पाकिस्तान अचण खां 5 नाला, साबित त कुझु नथो थी सघे न। हीअ त हिकिड़ी तव्हांखे कनि में हिकिड़ी इंफॉर्मेशन मिले थी रिलायबल सोर्सिस मां, हिकिड़ी बाख़बर ज़रियनि मां तव्हांखे ख़बर। असीं अख़बार वारा आहियूं, असांखे ज़िंदगी में कई तजुर्बा अहिड़ा थिया जो असीं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो पई आहे, पर मसइलो इहो त उनखे हलायूं त ऐं पोइ कई शयूं हलायूंसीं, उनखे कॾहिं साबित त न करे सघियासीं। कई शयूं हाणे तव्हांखे पंहिंजी सहाफ़ती ज़िंदगी जो ॿुधायां त मूंखां त इलाही सीनियर सहाफ़ी आहिनि, उन ॾिठियूं आहिनि शयूं, ॿुधियूं आहिनि कननि सां, पर तव्हां हू चवंदा भई साबित कंदो, साबित त नथो थी सघे। त ईअं थी सघे थो त ख़ान साहिब जो बि मामिलो इहो हुजे, पर आउं सिर्फ़ु इन करे चाहियां थो त असीं त सहाफ़ी आहियूं, पर ख़ान साहिब वारा त इहे चोर लुटेरा ही हिक ॿिए खे चवंदा रहंदा आहिनि न, पोइ साबित केरु थो करे सघे। साबित त कुझु ई कोन थियो थिए न। सो पॉलिटिक्स में त घणी शयुनि जी गुंजाइश ऐं आज़ादी आहे। असां जेके हिकु प्रोफेशनल सहाफ़ी लाइ मसइलो थी पए थो त उहो इहो सोचे सम्झे ॻाल्हाए थो त यार इहो साबित कीअं कंदुसि। जी हा, सियासतदान लाइ की पाबंदी त कोन्हे, हाणे चवंदा रहो हू हुनखे चोर पियो चए, हुनखे फितनो पियो चए, हुनखे अलिफ पियो चए, बे पियो चए, पाण चई सघूं था, पाण नथा चई सघूं, पाण चवंदासीं चवंदा साबित करे ॾेखारियो, हू हिक ॿिए ते साबित ई कुझु नथा कनि, अलाए कहिड़ा इल्ज़ाम हिक ॿिए ते हणनि था। बाक़ी हू ॻाल्हि तव्हां नालो न खयो, आउं नालो खयां थो। जेको मरियम साहिबा जो ट्वीट आयो आहे त आई थिंक सम्झ खां ॿाहिरि आहे।
पर हुन में उहे चवनि थियूं त शायदि अरशद शरीफ़ साहिबु मूं उहो कोन ॿुधो करे अरशद शरीफ़ खे त जॾहिं नवाज़ शरीफ़ साहिब जी वालदा जो इंतकाल थियो या कंहिंजो शायदि मिसिस जो इंतकाल थियो, ॿाहिरि हू मिसिस हुयूं न, वालदा त हिते ई हुयूं, जी हा मिसिस, त चऊं था पार्सल थी आया आहिनि, ईअं कुझु शायदि अरशद शरीफ़ मरहूम चयो, मूंखे ख़बर न आहे, इहो मरियम नवाज़ जी ट्वीट में आहे। त चई ॾिसो अॼु पाण बि जेको आहे पर यार इहे अगरि हुन ग़लति ॻाल्हि कई, अगरि हुन बि कई त शहीद बि ग़लति ॻाल्हि कई, कंहिंजी मरतीअ ते कंहिंजी मौत ते थोरी माण्हू इहे ॻाल्हाईंदो आहे। पर मरियम साहिबु कहिड़ो जेको चङो कमु करे वरितो, इहा कहिड़ी लॉजिक आहे त यार हिकिड़ो माण्हू मरी वियो आहे, हाणे तव्हां वेही हुनजी ज़िंदगी में हिसाब किताब करे वठोसि हा न, जेको बि उनखे घटि वधि ॻाल्हाइणो हो तव्हां हुनजी ज़िंदगी में करे वठो आहे। हीअ मरण खां पोइ चए ॾिसो हाणे पार्सल थी आयो, इहा का ॻाल्हि आहे वेरी लो पिलो, मतिलबु मतिलबु ॾाढो बैड टेस्ट में हिकिड़ो न मुंहुं जो ॻाल्हि ई ख़राबु थी वेंदी। मरियम नवाज़ अहिड़ो बयानु ॾींदी, हदि करे छॾी अथसि। कॉलर सां गॾु मुश्ताक सिद्दीकी कोटड़ी मां। जी सिद्दीकी साहिबु छा चवणु चाहींदा? हेलो जी साईं। हेलो जी जी साईं। हेलो साईं, चीफ जस्टिस साहिबु इस्लामाबाद वारे हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे त जेके अफ़गानी ॿार आहिनि उन्हनि खे डोमिसाइल मगर शहरियत ॾिनी वञे। हाणे सुवाल इहा आहे त हीअ इक़वाम मुतहिदा जे तरफ़ां आयल आहिनि, तंहिंखां सवाइ हीअ महिमान आहिनि, हाणे इन्हनि खे कीअं डोमिसाइल मिलंदो जॾहिं त सिंध में 30 लख अफ़गानी वेठा आहिनि, पोइ छा सभिनी खे डोमिसाइल ॾियूं? ठीकु आहे, तव्हांखे बि अपील कयां थो ऐं उन वकीलनि खे बि जेके सिंध जा वकील आहिनि सॼ उन्हनि खे बि अपील कयां थो त इहे रिट दाख़िल कनि सुप्रीम कोर्ट में। तव्हां हिन ते महिरबानी करे कुझु ॻाल्हायो त वॾी महिरबानी। ठीकु आहे सिद्दीकी साहिबु। सही, असां महिमान करे 30 साल 35 साल अॻु हिननि खे ज़ियाउल हक़ साहिबु आंदो हो ऐं पोइ डॉलरनि जी तलाश में हिननि खे रखियोसीं। पोइ हिन अॼु बि हितां बि असांजे लाइ मसइलो आहिनि, हीअ जेका हुतां बि बॉर्डर जे हुन पासे खां बि असां लाइ मसइलो आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी कानून अगरि असांजे मुल्क में आहे त जेको हिते पैदा थींदो, उहो अमेरिका जो बि कानून आहे जेको पैदा थिए थो हुते जो सिटीज़न आहे। लेकिन छा हाणे तव्हां जेको ॿार आहिनि अगरि अवल त नामुमकिन आहे त अॻवानी में कॾहिं ॿाहिरि कढंदा वापसि मोकिलींदा, त बसि वियो बसि। हाणे त बिल्कुलु ई किसो न हुजण जे बराबरि आहे त पुटु उते हूंदो त उनजे माउ पीउ खे कीअं वापसि मोकिलींदा। ऐं हाणे 3 पीढ़ी अची वई हूंदी, 2 पीढ़ी अची वई हूंदी, पर हाणे हिकिड़ी नसीब जो हिसो आहे। सिर्फ़ु इहो आहे त हिननि खे कानून जे रिट में रखिजे। जी हा, हीअ जेको अफ़गानिस्तान जा झंडा फड़काइनि पिया अञा ताईं, अगरि पाकिस्तानी शनाख़्ती कार्ड थिए त अफ़गानिस्तान जो झंडो कीअं पिया फड़काइनि? पोइ कैंसिल कयो, मोकिलियो आहे। ऐं पोइ जेको अफ़गानिस्तान जो झंडो फड़काए पियो उनखे अफ़गानिस्तान मोकिले ॾियनि। यस यस जी जी सो बिल्कुलु सही। लेकिन हीअ कानूनी तरह हाणे वकील साहिबान कंदा ऐं हर शइ, मूंखे ॻाल्हि बि सम्झ नथी अचे। बेसिकली असांजी हीअ सभु जेके 75 सालनि जा मामलात आहिनि, हीअ उनजो ई शख़्सानो आहे न जेको सभु कुझु ॾिसूं था। ऐं हुनजी जेका इब्तिदा त इलाही पहिरीं थियल हुई, पर ज़ियाउल हक़ त हुनखे सफ़ा हथी वठाई। ऐं अॼु अदालतनि मां अलाए छा छा थिए थो ॾिसो न। वरी उहा ॻाल्हि साॻी अगरि ईअं फॉर द सेक ऑफ डिस्कशन त भई हिकिड़ो जजिस जो केस आहे, हिकिड़ो अल जहाद ट्रस्ट केस में आयल आहे त सीनियर मोस्ट खे कबो, एलिवेट कबो या चीफ जस्टिस ठाहिबो, ॿुधो न मेरिट ते थींदो, बसि चलता आहे ईअं। असां वटि पोइ वकील हाणे छा कंदा कीअं कंदा, वकील साहिबान बहितर ॿुधाए सघंदासीं। ऐं सभु जेको पंहिंजी ॻाल्हि हली त जीअं साईं बि ॻाल्हि कई टालपुर साहिबु त अरशद शरीफ़ खे जेको आहे गद्दारी जे केसिस में, त जेका इमरान ख़ान साहिब बि ॻाल्हि कई त हुनखे प्रेशर हो जेको जीअं आज़म सवाती सां थियो, जीअं शहबाज़ गिल सां थियो, सेम केस में बि अरशद शरीफ़ हुया, जंहिं केस में शहबाज़ गिल हुया, छो उहो एयरवाई जी पूरी रिकॉर्डिंग ऐं पूरो सभु कुझु उन में ई केस पिया। त पोइ जीअं इमरान ख़ान साहिबु चवनि पिया त उहो त क्लियर चवनि पिया न त माना भाउ इन्हनि ई शयुनि जो हुयो, त जीअं हुन सां थियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त तमामु ज़्यादती थी जेको शहबाज़ गिल सां थियो, तमामु घणी ज़्यादती थी जेको आज़म स्वाती सां थियो, पर पहिरियों दफ़ो थिए पियो। जी हा, हीअ त हिस्ट्री पंहिंजी माज़ी भरियो, पर कोई कुझु बि न, यस हीअ त कुझु बि न। जी हा, हीअ जेके सिंध ऐं बलूचिस्तान मां छोकिरा या हमरा मिसिंग आहिनि, हिननि सां त छा थियल आहे? हीअ बि ग़लति आहे, मुंहिंजी ॻाल्हि ग़लति मतिलबु न वठिजो, तव्हां चवंदो हीअ जस्टिफाइड आहे, पर त असां वटि दस्तूर आहे। अॼु पंजाब में थिए पियो, केपी में थिए पियो, यानी कि इलीट में थिए पियो, त अॼु ज़ाहिर गोड़ थिए पियो। ऐं सुठी ॻाल्हि आहे, उहो चवां थो स्टेटस को टुटे थो। जी हा,
ही जम्मू टुटे थो। ही जेको ॾहाकनि जी जेका आहे मुख़्तलिफ़ फोर्सिस पारां हिकिड़ी ज़ाती थियल हुई माण्हुनि सां, अॼु इलीट में हथु पियो आहे। जी हा, उहो अलीमत कुर्द चयो न, इन कंहिं चयो त अॼु हुन आज़म स्वाती त भई अॼु सेनेटर सां थिए पियो, सुभाणे के जुडिशियल ऑफिसर सां बि थी सघे थो। जज न, जी हा, त पोइ अलाए शायदि तॾहिं को फ़ैसिला थींदा। असां वटि जॾहिं उहो चइबो आहे त इलीट में हथ पे आम माण्हू सां त इहे ज़माने खां जी हा, सादिक अली जे दौर सिविलियन दौर में बि छा थींदो रहे, जी हा, जी हा, त इहो को नई ॻाल्हि आहे छा? लेकिन बहरहाल न थियणु खपे, न हुन दौर में थियणु खपे, न अॼु थियणु खपे ऐं न सुभाणे थियणु खपे। जी हा। कॉलर नज़र ज़फ़र नकवी हैदराबाद में। जी नकवी साहब, क्या कहना चाहेंगे? अस्सलाम वालेकुम बेटे यासिर, मोहतरम अली काजी भाई, परवरदिगार आपको सेहत दे, खुशियां दे। वालेकुम सलाम। किबला गुजारिश यही है, वो जो एक सदमे की कैफियत होती है, उसमें मजीद अगर किसी को तकलीफ दी जाए सर, इत्तेफाक से शायद आप जानते हो किसी जमाने में कामरेड लखानो सियाल मरहूम होते थे, तो बाय द वे मेरे बुजुर्गों के दोस्त थे, मैं उनका भी मर्डर हुआ। बहुत ही ग्रेट आदमी थे। मतलब सहाफी एक ऐसी चीज होती है, जैसे शायर एक सेंसिटिव होता है सब, उसके इल्म छलकता है तो वो शायरी है। इसी तरह सहाफी जो सच बोलता हो, जो एक अजीम का उस पे पोजीशन पे अल्लाह की तरफ से पहुंच, यानी उसको मेयार महराज मिले। एक आम से लोग अगर उसके लिए ट्वीट करें, उसको बदनाम करने की कोशिश करें, जवाब तो बहुत अच्छा दिया है सर इमरान रियाज ने कि जिन लोगों के झूठे चार्ट के आप अपनी पोजीशन बनाते हैं, वो उससे डील करना चाहते थे। और सर मैं दावे से कहता हूँ किबला मोहतरम अली काजी भाई कि ये जनाजा जो होगा परसों, इसका पाकिस्तान की तारीख का एक अजीम सहाफियों का सिक्का सालार था। हम एक शॉकिंग में आ गए सर। मैं आपकी जो चैनल की इज्जत ही इसलिए करता हूँ कि एक न्यूट्रल चैनल है, आप हर एक को मौका देते हैं और डट के देते हैं। जो आपके नाम का पार्ट एंड पार्सल है, अली भी और काजी भी। तो अली काजी भाई, अल्लाह करे आप इसी तरह जो चलाते रहें। थोड़ा सा ये इस पर क्रिटिसाइज कीजिए कि क्या इज्जत का मेयार दौलत और इख्तियार होता है सर? नॉट एट ऑल। एक बाकिरदार आदमी के लिए आप ट्वीट करें कि उसने हमारी माँ का मजाक उड़ाया था, अभी उसका जनाजा पहुंचा नहीं है, एक माँ ने 2 लाशें उठाई हैं 2 शहीदों को। वेरी सॉरी सर। काजी भाई थोड़ा सा इस पर रोशनी डालिए सर। ठीक जी क्योंकि साहब सहाफ़ी हो, कोई भी हो, इंसान है। और ज़ाहिर है ये जब हमने इंटरनेशनल लेवल पर सुना था कि टर्की में जमाल खाशोगी, हाँ मेरे से उसका तलफ़ुज़ सही नहीं होता, तो उसको जिस तरह से उसकी खाल उतार कर और जिस्म के टुकड़े करके पीसेस करके मार दिया गया था, सारी दुनिया में शोर हुआ था। फिर उधर इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट के मामला थे, तो वो अमेरिका भी चुप हो गया। वही जो बाइडन कहता था कि जी मैं कभी भी रियाद से मामला ठीक नहीं करूँगा, वो जाके उससे गले भी मिल रहे थे, सब कुछ हो रहा था। तो मसलहत जो है वो बनीनो इंसान की तारीख़ में जी हाँ, ज़ाती मुफादात, मसलहत, इसने हमेशा इंसाफ और की राह में रुकावटें डाली हैं और खून रायगा गया है। रायगा अब कहते नहीं जी खून फिर खून है, टपकेगा तो जम जाएगा, वो तो ठीक है, शायरी तो ठीक है, लेकिन इस मुल्क की 75 साल की तारीख़ में लाखों बेगुनाहों का खून इसकी बुनियादों में है। जी हाँ। तो अब तक तो इसको मतलब एक मैं सुर्ख इनकलाब की बात नहीं करता हूँ, लेकिन मैं ये कहता हूँ कि इस वक्त तक तो इसको बहुत ही शानदार इसमें बेहतरी आ जानी चाहिए थी। लेकिन क्या करें, दर्द क्या वो मर्ज बढ़ता गया जूं दवा की। जितना शोर होता है, जितनी बात होती है, लेकिन पहले तो बात भी नहीं करने दी जाती थी। अब अरशद शरीफ ये सवाल उठाता था, जो उसका आखिरी मैं क्लिप कहीं देख रहा था जो उसके मरने से पहले, कि वो पूछ रहा था कि क्या तोशा खाना में सिर्फ इमरान खान ने तवाइफ लिए हैं, सिर्फ वज़ीर आज़मों ने लिए हैं, और वो जो बातें कर रहा था, तो मसाइल तो पैदा हो जाते हैं। देखिए आसमा जहांगीर के कॉन्फ्रेंस में क्या हुआ, उधर आपने ज़बान और गुफ्तगू सुनी। अब बहस इसमें एक अलग बहस भी छिड़ गई है नकवी साहब। एक तो बहस ये है कि उधर जो बोला गया, और फिर बहस ये है कि इसको हुकूमत को
پر پریشر ہے اور حکومت نے بولا کہ یہ نازیبا الفاظ تھے، نازیبا جو ہے وہ الزامات تھے اور یہ تھا اور وہ تھا. بات یہ کہ جب پیمانہ لبریز ہوتا ہے تو پھٹتے ہیں لوگ، اور جب انسان پھٹتا ہے تو وہ پورا جذبات میں پوری طرح سے مبتلا ہوتا ہے. تو اس وقت اس کے لفظوں کی جو چناؤ ہے وہ 85% موقعوں پر وہ غلط ہوتا ہے، کیونکہ انسان جذبات میں ہوتا ہے. لیکن دیکھنا یہ چاہیے کہ جیسے بچہ بھی 14-15 سال کا 16 سال کا لڑکا ہے جس کی ویکیبلری بھی، جس نے خراب لفظ بھی سیکھ لیے ہیں معاشرے سے، تو جب وہ غصے میں آتا ہے تو آل فول گندی باتیں بھی کرتا ہے جو اس کی تربیت پہ شامل نہیں بھی ہوتی. لیکن اس وقت کہتے ہیں کہ جذبہ خود نشہ ہے، وہ چاہے محبت کا نشہ ہو، چاہے غصے کا جذبہ ہو، محبت کا ہو، نفرت کا ہو. تو جب انسان نشے میں ہوتا ہے، اسی لیے نشہ حرام قرار دیا گیا ہے، تو جذبات میں لفظوں کا چناؤ غلط بالکل ہو سکتا ہے اور ہوتا ہے 85% 90% مواقع پر. لیکن دیکھنا چاہیے کہ یہ لوگ یہ اتنے جذبات میں آئے کیوں ہیں. اگر تو ان کا جذباتی ہونا بے وجہ ہے، غیر معقول بنیاد پر ہے، پھر تو ان کو سزا دینی چاہیے. لیکن اگر ان کے جذبات صحیح ہیں، ان کا غصے میں یا جذبات میں آنا کی وجوہات صحیح ہیں، لفظوں کا چناؤ صحیح نہیں ہے، تو لفظوں کو درگزر کرنا چاہیے اور دیکھنا چاہیے کہ ان کے یہ جذبات کیوں ہوئے ہیں، تو اس کا تدارک کرنا چاہیے. ہمارے ہاں مسئلہ یہ ہے کہ صحافی ہوں جو وہ پھر کبھی کبھی پھٹ پڑتے ہیں، یا ایکٹیوسٹ ہوں، سوشل میڈیا پہ ہوں، پولیٹیکل ایکٹیوسٹ ہوں، بہت دنوں کے پھٹتے ہیں. اب جو ادھر آسمان جہانگیر کے ادھر تقریریں ہوئی، میں کہتا ہوں کہ اس میں کئی لفظوں کا چناؤ ٹھیک نہیں تھا، لیکن کیا ہم لفظ پکڑ لیں اور اس جذبات کو ہم جو ہے اس سے آنکھیں بند کر لیں کہ یہ نہیں جذبات، ہاں یہ تو بتا دیں وہ جذباتی جو ہو رہے ہیں کہ جن کے پیارے گم ہوئے ہیں یا جن کو اور تکلیفیں ہیں، وہ پشتون ادھر بات کر رہے ہیں، وہ بلوچ بات کر رہے ہیں، علیمت کرد بات کر رہے ہیں. یہ لوگ، میں پھر کہتا ہوں، ان کی ویکیبلری، ان کے لفظوں کا چناؤ، اس سے آپ 200% جو ہے اختلاف کر سکتے ہیں، لیکن وہ جذباتی ہو کیوں رہے ہیں؟ کیا وہ اسباب سے بھی آپ 200% انکار کر دیں گے؟ نہیں، یہ تو بات ہی غیر معقول ہے. یہ فرق ہونا چاہیے. جی کالر سانگے ڈاکٹر ثناء اللہ کولاچی گھوٹکی ماں. جی ڈاکٹر صاحب چھا چوڻ چاہींदा؟ السلام علیکم. وعلیکم السلام. ڈاکٹر ثناء اللہ کولاچی گھوٹکی मां जो पुछण इहो आहे त जीअं इस्लामाबाद हाई कोर्ट मां चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना आहिनि त जेको ॿार कंहिं पठान केस दाख़िल कयो त जेको पठान हिते ॼाए उनखे नेशनलिटी मिले. अहिड़े लिहाज़ सां त जीअं हाणे 20 लख खां वधीक पठान हिते कराची में आहिनि या सिंध में आहिनि, त उन्हनि सौ सिधो माना सिंध मुतासिर थींदी. त असांजूं जेके सुञाण थोरियूं आहिनि, जीअं हाणे सिंध बार काउंसिल आहे, त छा असां एतिरो बि नथा करे सघूं त असां हिकिड़ी आइनी पटिशन दाख़िल कयूं त इहा ॻाल्हि माना जेको उन्हनि खे अहिड़े क़िस्म जी जेका गैर क़ानूनी रिहाइश पज़ीर आहिनि त उन्हनि खे बेदख़ल कयो, या सिंध असेंबली आहे उहो पंहिंजो किरदारु अदा करे. त जेकॾहिं उहा नथी करे त सिंध बार काउंसिल आहे या ॿियूं धुरियूं आहिनि त उहे सिंध हाई कोर्ट में केस दाख़िल करनि त उहे जेके गैर क़ानूनी सिंध में रहिया पिया आहिनि त उन्हनि खे ॿाहिरि करियो वञे. इन सिलसिले ठीकु आहे. پہلے میں نقوی صاحب کی ایک بات اور انہوں نے کہی کہ جو مریم نواز صاحبہ کے ٹویٹ پر، تو میں اس پہ تبصرہ کر چکا ہوں کہ یہ بہت ہی بیڈ ٹیسٹ میں بات کی ہے. وہ زندہ ہوتا اور اگر اس نے ایسی بات کی تھی، میں وہ بھی یہ کہتا ہوں غلط تھی اگر انہوں نے کہی تھی ارشد شریف نے، لیکن پھر اس کی زندگی میں ہی اس کے ساتھ حساب کتاب جو بھی آپ کو ان کو برا بھلا کہنا ہوتا، اور اس وقت میں آپ مریم نواز کی بات سے سہمت ہوتا. لیکن اب وہ شخص مر چکا ہے. وہ کہتے ہیں کہ جو شخص اب دنیا میں نہیں ہے اس کے خلاف اس لیے بھی کم، مطلب اس پر ایسے نہیں بولنا چاہیے کیونکہ وہ اپنا موقف دینے کے لیے موجود نہیں ہے. تو موقف تو اب وہ دے ہی نہیں سکتا نا. تو اس لیے میں تو اس سے بالکل بہت ہی برے ٹیسٹ میں بات کی ہے محترمہ نے. میں اس سے اتفاق، بہت ہی افسوس ہوا مریم نواز کے یہ ٹویٹ دیکھ کر. سائیں چون تھا ڈاکٹر کولاچی صاحب صحیح کہو، بار کاؤنسل بالکل پٹیشن داخل کرے اگر ہنسا کچھ تھی سکے تو،
ऐं पर काहे मूंखे कॾहिं कॾहिं खिल बि अचे थी। हिकिड़ो ज़मानो अॼु खां एतिरो पुराणी ॻाल्हि नथो कयां, 10-15 साल पुराणी ॻाल्हि कयां जॾहिं सोशल मीडिया अञा एतिरो न आयो त हर ॻाल्हि ते चयो वेंदो मीडिया हिन मसइले खे खणे, जी हा, मसइलो हल थी वेंदो, मसइलो मीडिया खणे। उन महिल मां चवंदो ॾिसो मीडिया मसइलो हल नथी करे सघे, जी हा, हल वरी पार्लियामेंट खे करिणो आहे, सरकार खे करिणो आहे। अॼुकल्ह गुज़िरियल कुझु काफ़ी सालनि खां हाणे इहो ट्रेंड आहे, पिटिशन दाख़िल कयो, अदलिया करे ॾींदी चीफ जस्टिस जेको आहे पाण मुरादो नोटिस खणे, फलाणो जेको आहे हुन ते अदलिया नोटिस वठे, अदलिया करे ऐं ज़ाहिर अदलिया करे त वकील कनि। पर सवाल इहो आहे त इहो छो नथा चयो डॉक्टर कुलाजी साहिब त गवर्नमेंट जेको पार्लियामेंट आहे हू हिन ॾस में को वाज़े कानून ठाहे त ही जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि या जिन्हनि खे असां अज़ाइलम ॾिनल आहे यूनाइटेड नेशंस जे हवाले सां, इन्हनि खे नेशनलिटी नथी ॾेई सघिजे या ॾेई सघिजे थी, भई पोइ फ़ैसिलो करे वठो। ऐं हुन पार्लियामेंट में माण्हू चूंडे तव्हां था मोकिलियो, घोटकी मां तव्हां मोकिलियो था, पर मुल्क में कंसेंसस ठाहियो। उहो पार्लियामेंटेरियंस हीअं त मतिलबु MNAs तव्हांजा आहिनि, उहो कानून साज़ी कनि न, वकील वञी पिटिशन दाख़िल कनि, भले कनि, मां एतिराज़ नथो कयां, उहो थींदो कोन हिन करे चवां थो, पर थिए त थिए, सुठी ॻाल्हि आहे, मां हुन ते नथो बहस कयां। ऐं पोइ अगरि मथां वकील बि हाराए विया केस त पोइ त तव्हांजो जी ख़तमु। तंहिंजे करे आउं सदाईं कालाबाग डैम जे जॾहिं चवंदा न असांजा वकील साहिबान त असीं अदालतनि में वञूं, आउं चवंदो कॾहिं न वञणु खपे। छा अदालतनि अगरि चई छॾियो, ठाहे छॾियो त पोइ किथे वेंदासीं? सो हीउ हिकिड़ो अलॻि मामिलो। सो पार्लियामेंट में इहो असांखे इहो चवणु खपे त पार्लियामेंट में कानून साज़ी थियणु खपे त हीअ जेके इलीगल इमिग्रेंट्स आहिनि या हीअ जेको सिटीज़न जेको शिप जी ॻाल्हि आहे त बॉर्न खे इहो हक़ु हुजे थो, आहे पाकिस्तान जो कानून आहे जेको हिते पैदा थींदो या अमेरिका में थींदो, मुंहिंजे ख़्याल UK जो बि इहो ई आहे, अक्सर मुल्कनि में इहो आहे, सवाइ सऊदी अरब ऐं असांजा जेके बरादर मुल्क आहिनि इन्हनि खां सवाइ अक्सर मुल्कनि में इहो आहे त ॿार हुते पैदा थियो त जो सिटीज़न थी वञे थो, शहरी थी वञे थो। तव्हां कानून ठारायो न साईं, पोइ अदालत बि कुझु न करे सघंदी। कॉलर सां गॾु डॉक्टर मुश्ताक नारी हैदराबाद मां। जी डॉक्टर साहब, छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। सर, चवण जो मक़सदु इहो आहे त जेको इंसान मरी थो वञे उनखे अॻिते बि हिसाब ॾियणो आहे, ऐं माण्हू यकीनन उन जे लाइ पंहिंजी राय बि रखंदा आहिनि त अदा हीउ चङो हो या हे पाड़े में सुठो हो या हिन मूंखे तकलीफ़ ॾिनी। इहो त दुनिया जो दस्तूर आहे त हर माण्हू पंहिंजी राय ॾेई सघे थी, उन ते त अहिड़ी पाबंदी रिस्ट्रिक्शन न आहे त साईं उहो मरी वियो त बसि जान छुटी, उन लाइ ॻाल्हाइणियूं न आहे। यज़ीद मरी वियो बि उन लाइ ॻाल्हाइणो न आहे, को ज़ालिम मरी वियो बि उन लाइ कमेंट्स न आहिनि ॾियणा। कमेंट्स हर को ॾेई सघे थो, इंसान जा पंहिंजा आमाल जेके आहिनि उहे ज़रूरु उन्हनि जो हिसाब किताब माण्हू खे हिते बि ॾींदो, पोइ बि ॾींदो। जेकॾहिं कंहिंखे कंहिं ईज़ा ॾिनो आहे ऐं उहो पंहिंजो इज़हार करे थो, अलाए हिन दोस्त अलाह हुनखे जन्नत नसीब करे, पर मूंखे न हे ईज़ा ॾिनो, हे तकलीफ़ ॾिनी, उन ते एॾो शोर मचाइण त इहो हिन छो चयो, इहो चवणु त तोहफ़ा ॿिया बि वरिता। बाबा ॿियनि जेकॾहिं तोहफ़ा वरिता त ॿियनि वञी विकिया त कोन। इमरान ख़ान कहिड़नि सहाफ़नि खे कहिड़नि कहिड़नि लफ़्ज़नि सां कुझु ॾींहं पहिरियों प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन में बि ॻाल्हाए थो तमामु घणो त सोशल मीडिया ई सुठी आहे, ॿिया सभु हीअं आहिनि हीअं आहिनि हीअं आहिनि हीअं आहिनि। हाणे अॼु इमरान ख़ान बि तव्हांखे प्यारो लॻी वियो, ऐं मज़रत सां जॾहिं खां काज़ी साहब इलेक्शन कंटेस्ट कई ऐं पॉलिटिक्स में अची वियो, हाणे उहो सिर्फ़ु सियासी तज़िये जा न रहियो आहे, उहो इमरान ख़ान वांगुरु इस्लामी टच बि ॾे थो, ऐं काज़ी साहब हमेशह पंहिंजे तबसरनि में सियासी टच बि ॾे थो। सो साईं खे गुज़ारिश आहे त तव्हां सिर्फ़ु तज़िया निगार ते ई पाण खे महदूद रखो ऐं पॉलिटिक्स में न अचो, त इहो तव्हांजे प्रोग्राम जे लाइ बि बहितरी आहे। हिकु तरफ़ी ॻाल्हि न कयो, ख़ुदा जे वास्ते, हेॾा सीनियर आहियो तव्हां पुराणा, सो नंढी नंढी ॻाल्हि खे वठी बीहो था, इहो त सोचियो त सही, माण्हू छो न पंहिंजी इज़हार आज़ादी आहे ॻाल्हि करे। हाणे लंडन मां बि हिनखे कढाईंदो जेको फ़ौज कढ। ठीकु आहे मैडम। अच्छा, हाणे पहिरीं त साईं चयो त माण्हू खे ॻाल्हाइणु खपे, बिल्कुलु ॻाल्हाइणु खपे साईं। ऐं मिसाल जिन्हनि जी
जिन्हनि जे आमालनि ऐं अफ़ालनि सॼे समाज ऐं मुल्कनि खे सुठो या ख़राबु हुन ते इम्पैक्ट विधो, उनखे अॼु ताईं ॻाल्हायो वञे थो। साईं यज़ीद जो ज़िक्र कयो, पर यज़ीद त ख़ैर हू बिल्कुलु हिटलर थियो, मुसोलिनी, माण्हू ॻाल्हाइनि था। ठीकु आहे, हिन में त को अजीब ॻाल्हि त आहे को। लेकिन ॻाल्हि इहा आहे त पोइ वरी हिकिड़ो साईं हेठि हिकिड़ो ॾाको हेठि लही आया, सिद्दीकी साहिबु हुआ, हा, उहो हिकिड़ो ॾाको हेठि लही आया त कंहिंजो ज़ाती रंजिश हुजे थी, पर्सनल मामिलो हुजे थो, ऐं हुन लेवल ते यानी हिकिड़े आम माण्हू पाड़ेसरी खे माइट खे ही थियो हू थियो, उहो हिकिड़ो लेवल ते थिए थो। हिते ॻाल्हि कंहिंजी पिया कयूं। ॾिसो, सवाल सिर्फ़ु एतिरो न आहे, सवाल इहो आहे त ख़ुदि एज़ अ पॉलिटिशियन जॾहिं तव्हां हिकिड़ी शइ चओ था त उहो पब्लिक डोमेन में अची वञे थी। सिद्दीकी साहिबु जेको चए पियो, आउं चवां पियो त असां को पब्लिक फिगर्स न आहियूं, ठीकु आहे, असांजी ॻाल्हि असांजी आहे सिर्फ़ु। पर दुनिया में इहो थिए थो त जेके पब्लिक फिगर्स हुजनि था, पॉलिटिशियन्स स्पेशली, अमेरिका में, यूरोप में, माशरे में, उते सभु कुझु थिए थो, एक्स्ट्रा मैरिटल अफेयर्स, हे हो, कूड़ ॻाल्हाइण, सभु कुझु थिए थो, पर उहो पंहिंजे सदर खे या प्राइम मिनिस्टर खे या कांग्रेसमैन खे या सेनेटर खे इहो नथा करणु ॾियनि, छाकाणि त चवंदा तूं रोल मॉडल आहीं। एग्जैक्टली, जी हा, तूं रोल मॉडल आहीं, तूं नथो करे सघीं, पकतो वञे त पोइ करियर ख़तमु, कैरियर ख़तमु। छो उते अमेरिका में कूड़ नथा ॻाल्हाइनि छा? यस, सभु ॻाल्हाईंदा न, इंसान आहिनि उहे बि, वेस्ट में नथा ॻाल्हाइनि छा? उते ग़लति बयानी नथी थिए छा? पर चवनि था जेको चूंडियल आहे उहो न करे, छाकाणि त तव्हां सोसाइटी लाइ रोल मॉडल आहियो। जी हा, छा कयो हिन जॉनसन जंहिंजे करे हींअर बरतानिया जी सॼी सियासत थरथले में आहे? हिकिड़ी पार्टी हिकिड़ी कोविड जे दौरान, कोरोना जे दौरान, हिकिड़ी लिकी करे दावत करे वरितई जी हा, पंहिंजे घर में, जी हा, इहो कई न, ॾोह एतिरो हो न हिन जो बोरिस जॉनसन जो, या वॾो ॾोह होसि न बसि इहो ई, इहे बरतानिया में छा अकेलो हो बोरिस जॉनसन जे इहो कमु कयो? अलाए केतिरनि कयो हूंदो, पर बोरिस जॉनसन नथो करे सघे। सो क़िबला, थोरो सम्झण जी मुंहिंजी गुज़ारिश सम्झो। ॾिसो, इमरान ख़ान जॾहिं जेंडर खे बेस करे जी हा, ऐं चए थो त भई मतिलबु ईअं हिकिड़ी मेल शावनिस्ट क़िस्म जी ॻाल्हि करे थो, इलाही मर्द कंदा आहिनि सोशल मीडिया पर माइयुनि ते चिठोली हे हो जेंडर जो जेको थिए थो पाकिस्तान इंडिया में हिते थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ में थींदो आहे। असां हिनखे हिकिड़ो तस्लीम कयल आहे त हीउ हिकिड़ो जेंडर ते ऊंधा कमेंट्स करणु, रिमार्क्स ॾियणु। अॼु पर जॾहिं इमरान ख़ान करे थो त इमरान ख़ान खे करणु ॾियूं? जी हा, रोल मॉडल, छाकाणि त पॉलिटिशियन आहे। सर, ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो। ॻाल्हि इहा आहे त मरियम नवाज़ साहिबा बीबी जेके आहिनि उहो पॉलिटिशियन आहिनि, पंहिंजी प्राइवेट मीटिंग में इहा ॻाल्हि करे वठंदा। ख़ैर, ऐं अगरि ज़ाती हुन में जेको वणे चवंदा ई आहिनि, पर जॾहिं ॿाहिरि चवनि थियूं त हुननि जो चवणु, ऐं सिद्दीकी साहिबु तव्हांजो मुंहिंजो चवण में फ़र्क़ु आहे। हू हिकिड़ी पब्लिक फिगर आहे। हाणे तव्हां मूं ते जेको वणे कमेंट करे वठो, पर जॾहिं तव्हां चओ था हाणे तव्हांखे थोरो टाइम हलाए पवंदो, माण्हू चवंदा आहिनि हीउ हिकिड़े ई सवाल ते प्रोग्राम ख़तमु करे छॾिया। ॻाल्हि इहा आहे सर जी त जेको पॉलिटिकल एनालिस्ट हूंदो आहे, हीउ पाकिस्तान में न, तव्हां सॼी दुनिया में वञी ॾिसी वठो, हुन वटि हिकिड़ो ओपिनियन हूंदो आहे। मुंहिंजे शो जो नालो आहे ओपिनियन विथ अली काज़ी। दिस इज़ माई ओपिनियन, वेदर यू एग्री विथ इट और नॉट। जे तव्हांजो हींअर ओपिनियन आहे मुंहिंजे बारे में, ऐं तव्हां सां इतफ़ाक़ नथो कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे। तव्हां खां पहिरीं जेके कॉलर आया हुननि जो कुझु ॿियो मौक़ुफ़ हो, हू तव्हां सां इतफ़ाक़ नथा कनि, हुननि जी मर्ज़ी आहे। त जेको माण्हू ओपिनियन ॾिए थो, तव्हां चओ त न तूं ओपिनियन त न ॾे, ओपिनियन न ॾिया त पोइ पाण अचो पोइ ॿुधाए छॾियो छा चवणो आहे। ॻाल्हि इहा आहे त अगरि इकोनॉमी ते बि ॻाल्हाईंदासीं त इकोनॉमी ते बि त मुंहिंजो हिकिड़ो ओपिनियन हूंदो न। जी हा, अगरि आउं ज़रात ते ॻाल्हाईंदुसि त ज़रात ते बि त मुंहिंजो हिकिड़ो ओपिनियन हूंदो। अगरि आउं शाइरी ऐं अदब ते बि ॻाल्हाईंदुसि त मुंहिंजो हिकिड़ो ओपिनियन हूंदो न सर जी। इहे थोरी थो थी सघे त आउं हिकिड़ो डमी, हिकिड़ो ख़ालियुल दिमाग़ माण्हू वेठो आहियां। हिन जो सियासत सां कोई तालुक़ु न आहे। जिथे अक्सर उहे थियनि था, माण्हू मूंखे बाद में फीडबैक ॾींदा, साईं तव्हां आई के सां हीअं इमरान ख़ान लाइ हीअं चई छॾियो करे चवंदा नवाज़ अली। जेको मूंखे सम्झ में अचे थो, ऐं थी सघे थो 100% ग़लति हुजां, बट क्वेश्चन आहे सर त जॾहिं माण्हू जो ओपिनियन हूंदो आहे, ऐं हू बकौल शख़्स ओनली अ डेड मैन इज़ न्यूट्रल, अ लिविंग पर्सन कैन नॉट बी न्यूट्रल। सो जेका शइ ग़लति आहे मुंहिंजी नज़र में, तव्हांजी नज़र में थी सघे थो सही हुजे।
ऐं हिन प्रोग्राम जो हाणे 23-24 साल थी विया आहिनि मूंखे कंदे। हिन जी मूंखे जेका ॻाल्हि वणे थी त हिन में शाम जो तव्हां जहिड़ा दोस्त बि हिन महफ़िल में शरीक थियनि था, असां जेको जी में अचे थो असीं बि ॻाल्हायूं था, तव्हां बि ॻाल्हायो पिया, ईअं ई सिलसिलो हले पियो 23-24 साल में, जेसिताईं हयाती ईअं ई हलंदो। इहो चवण त न सही, आउं पंहिंजो ओपिनियन न रखां, सिद्दीकी साहब माफ़ु कजो, आउं त रखंदुसि। ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में